अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़स्अलू अहलज़ ज़िक्रि इन कुन्तुम ला तअलमून। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व नबीना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। प्यारा दोस्तों, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद सूरत अंबिया जा चंद लफ्ज़ हिन फ़कीर तव्हांजे साम्हूं तिलावत कया। इहे ई अल्फाज बेअइनिही सूरत नहल में अल्लाह ताला फरमाया। रब फरमायो त फ़स्अलू अहल ज़िक्र, वनी सवाल कयो ज़िक्र वारन खां, इन कुन्तुम ला तअलमून, जेकॾहिं तव्हांखे इल्म नाहे, पतो नाहे, त वनी ज़िक्र वारन खां सवाल कंदा कयो। सुभान अल्लाह। दुनिया जा मुंझारा, दुख, दर्द, परेशानियूं, कर्ज आहिनि, मर्ज़ आहिनि, बीमारियूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, दीनी मामलात आहिनि या दुनियावी मामलात आहिनि। तू कारोबार शुरू करण चाहीं थो, नौकरी वठण चाहीं थो, साईं मुंहिंजा को शादी करण चाहे थो, को रिश्तो करण चाहे थो, ॿी का दुनियावी परेशानी आहे, अल्लाह तो फरमाए जॾहिं तोखे का ॻाल्हि सम्झ में न अचे, का ॻाल्हि फ़हम में न अचे, या दुनियावी मामलात आहिनि, दीनी मामलो तोखे सम्झ में न अचे, को फ़िक़ही मसलो आहे, को दीनी मसलो आहे, ज़हनी मुंझारो आहे, फ़स्अलू अहल ज़िक्र, डोड़ी अचे अल्लाह वारनि जी दरबार में पहुचंदा कयो। तव्हांजे ॾुखनि, तव्हांजे दर्दनि, तव्हांजे मर्ज़नि, कर्ज़नि, बेचैनियुनि, परेशानियुनि, ज़हनी ख़लफ़िशार जो इलाज अल्लाह ताला पंहिंजे वलीयनि जे ज़बानुनि में रखायो आहे। समझो दाले कोंदा समझो। असां के मसले में मुंझंदासीं त मशवरो वठंदासीं दुनिया वारनि खां, कॾहिं के अल्लाह वारे वटि कोन वेंदासीं मशवरे जे लाइ। इन जे लाइ वेंदासीं जॾहिं फासंदासीं मसले में, पोइ वेंदासीं साईं हाणे दुआ घुर त मसलो हल। कारोबार में नुक़सान खाईंदासीं, पोइ ईंदासीं साईं दुआ घुर त महिरबानी करे कारोबार सही हले। शादी करे जॾहिं ज़ाल विढ़ंदसि, झेड़ो कंदसि, पोइ साईं वटि ईंदो साईं दुआ घुर त मालिक माई ठहे। जॾहिं फासंदासीं पोइ अल्लाह वारनि वटि ईंदासीं हाणे दुआ घुर। अल्लाह तो फरमाए के बि कम खे शुरू करण खां अॻ में सवाल वञी अल्लाह वारनि खां कंदो कर। समझो था? हले मुंहिंजी ॻाल्हि समझो था? सवाल वञी अल्लाह वारनि खां कयो, छो त उन्हनि खे अल्लाह अहिड़ो इल्म ॾींदो आहे, अहिड़ो हिकमत वारो इल्म अता फरमाईंदो आहे, जेको तव्हांजी सोच सम्झ खां मथां आहे। हिकिड़ो इल्म आहे जेको किताबनि जे ज़रिए हासिल थींदो आहे, उस्तादनि जे साम्हूं गोॾा खोड़े वेही हासिल कबो आहे। हिकिड़ो इल्म उहो आहे जेको वर्क गर्दानी सां हासिल थींदो आहे।
हिकड़ो इल्म आहे जेको उस्तादन जी ज़बानी पढ़ियो ऐं पढ़ायो वेंदो आहे ऐं हिकड़ो इल्म अहिड़ो आहे जेको अल्लाह जे तरफ़ां वदियत कयो वेंदो आहे तवज्जो मूं ॾे इल्म में फर्क आहे साइंसदान साइंस सेखारींदा आहिनि मेडिकल पढ़ण वञो को ज़ूलॉजी जो उस्ताद आहे को पीरियड अचे थो बॉटनी जो को बायोलॉजी जो को साईं मुंहिंजा फिजिक्स जो केमिस्ट्री जो उन जो हर कंहिं उस्ताद पंहिंजो पंहिंजो रखियल हूंदो आहे के फ़क़ीह आहिनि फ़िक़े पढ़ाईंदा के हदीस पढ़ाईंदा मदरसन में तव्हांखे फ़लसफ़ो मंतिक सर्फ नहव उसूल फ़िक़े उसूल तफ़सीर पढ़ायो वेंदो आहे फनी कुतुब में जा उहो फ़नून सेखारिया वेंदा आहिनि हिकड़ो इल्म एड़ो आ जेको ये उस्तादन वट कोन मिलंदो आ मौलवियन वट आलिमन वट कोन मिलंदो आ यो किताबन में इल्म नाही 1400 सालन जो ज़ख़ीरो किताबन जो खोलियो उनन में वो इल्म न मिलंदो वो इल्म अल्लाह जे तरफा खास के बाने जे ला इनायत थींदो आहे जेके कुरान इल्म न सजो आ कुरान उनके हिकमत जे नाले सा याद फरमायो है जोर से जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जड़े बानो अल्लाह जो जिक्र करे हिते अल्लाह फरमाए फसअलू अहल ज़िक्र वनी जिक्र वारन का सवाल कयो ज़ाकिरन का पूछा कयो जड़े बानो जिक्र करे अल्लाह के याद करे रब के याद करे अल्लाह अल्लाह कंदो रहे अल्लाह जे नाले जो विरद करे मदीने वाले साईं फरमायो रब तो फरमाए अना इंद ज़न्न अब्दी बी मां अल्लाह बाने जे गुमान वटा हुंदो आया व अना माहू इज़ा ज़करतनी जदे वो मुझो जिक्र कंदो आ मां अल्लाह उन सा गड हुंदो आया वरी जो सुभान अल्लाह साईं किबला साहिब ज़ादे साहब तां के बुधायो तो वलियन जी सोबत में वेहण सा बाने के इल्म मिले तो इज्जत मिले थी शान मिले तो उनके मर्तबो मिले तो जन्नत जो मकाम मिले तो वली सा गड वेहण सा यो फायदो थे तो पर जको बानो अल्लाह सा गड वेहे उनके केडो शान है मर्तबो समझण जी गाल आ ना फहम इदराक जी गाल आहे जडे को बानो अल्लाह जो मजलिसी बनजी वने कंजुल उमाल जा लफ्ज हैं नबी सही तो फरमाए त रब चेवा अन जलीसुम मन ज़करनी जडे बानो मुजो जिक्र कंदो आ मां अल्लाह उन जो मजलिसी बनजी वेंदो आया मां अल्लाह उन सा गजी जे वेंदो आया अर्शन के छड़े आसमानन के छड़े मां अल्लाह उन फकीर सा उन जिक्र वारे सा उन अल्लाह अल्लाह करण वारे सा गजी अचे वेंदो आया जिते रब जी मजलिस होजे उन में कुछ नूर तो हुंदो ने अले गाल समझ में अचे दी सुभान अल्लाह जदे बानो अल्लाह जो जिक्र करे रब की याद करे अल्लाह अल्लाह करे मदीने वाले साईं फरमायो त मां अल्लाह उन जे करीब थी विंदो आया उन जे वेझो थी विंदो आया जेतरो जिक्र कंदो रहे ओतरी मुजी कुर्बत हासिल कंदो मदीने वाले साईं फरमाए रब तो फरमाए को बानो मु अल्लाह वट हिकड़ी गिराट वेझो थे तो मां अल्लाह हथ उन जे करीब थींदो आया को हथ जे बराबर मुझे करीब थे बुखारी शरीफ जी हदीस आ हथ जे बराबर करीब थे तो मां अल्लाह उन दे गज वेझो थींदो आया को बानो मुडे हली अचे मां अल्लाह ढोड़ी उन दे करीब थींदो है अंदाजो लगायो न गाल जो अल्लाह करीब थी वने अल्लाह वेझो थी वने अल्लाह पंजी कुर्बत में विहारे तो उन बाने के अल्लाह केडो शरफ दीदो केडो शान अता फरमाईंदो हदीस समझ में आई जडे बानो अल्लाह जे करीब थी वने दिलबराबाद में अचण वारो अल्लाह जे वेझो थी वने तो अल्लाह उन जे ला इल्म जा खजाना खोलींदो आ हिकमत जा खजाना खोलींदो आ अल्लाह ताला उन के पंजे तरफा शान दींदो आ हिकड़ो उलूम आहिन साइंस जो चवणा त हवा से खमसा जे जरिए जेके इल्म हासिल थियन वो ही इल्म आहे इस इल्म हासिल करण जा पंज जरिया है हवा से खमसा दिसण सा बुधण सा चखण सा महसूस करण सा ये जेके हवा से खमसा है इंसान जा ये जराए है इल्म हासिल करण जा इल्म जा सोर्सेस है कुछ इल्म बुधण जे जरिए हासिल थींदा है
कुछ इल्म चखण जे ज़रिए हासिल थींदा आहिनि, कुछ उलूम ॾिसण जे ज़रिए हासिल थींदा आहिनि, समझो था न। पर हिकिड़ो इल्म अहिड़ो आहे इन खां मथे साइंस नथी वञे, इन खां मथे दुनिया नथी वञे, हवा से खमसा खां मथे। पर मदीने वारे साईं फरमायो हिकिड़ो इल्म जो सोर्स अल्लाह जे तरफां वही जे ज़रिए आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। वो जॾहिं वही ईंदी आहे न, उनखे इल्म न सरबो आहे, उनखे हिकमत सरबो आहे। हिकिड़ो आहे इल्म, आलिमन वटि इल्म हूंदो आहे, आलिम तव्हांखे इल्म सेखारींदा आहिनि। पर जेको क़ुरान तो फरमाए अल्लाह वारनि वटि वञी वेहो, अल्लाह वारनि खां पुछा कयो, अल्लाह वारा इल्मी जवाब न ॾींदा आहिनि, हिकमत वारो जवाब अता फरमाईंदा। कुरान छा तो फरमाए, दुरूद पढ़ तो ॿुधाए, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। कुरान तो फरमाए तयुतिल हिकमत मन यशा, अल्लाह ताला जंहिंखे चाहींदो आहे उनखे हिकमत वारो बनाए छॾींदो आहे। जंहिंखे अल्लाह चाहे हिक हकीम बनाए, रब पाण बि हकीम आहे, ऐं जंहिंखे चाहींदो आहे उनखे हिकमत वारो बनाए छॾींदो आहे। ऐं जंहिंखे अल्लाह हिकमत वारो बनाए, कुरान तो फरमाए वमन युतिल हिकमत फक़द ऊतिय खैरन कसीरा। जंहिंखे अल्लाह हिकमत अता फरमाए, जंहिंखे रब हकीम बनाए, जंहिंखे अल्लाह हिकमत वारो बनाए, कुरान तो फरमाए त गोया के अल्लाह उनखे सॼो जो सॼो समूरो जो समूरो खैर अता करे छॾियो आहे। खैर, बरकत, भलाई, इज्जत अल्लाह तो फरमाए उन्हनि वटा जंहिंखे अल्लाह पंहिंजे तरफां हिकमत अता फरमाईंदो आहे। वरी जो ॻाल्हि सम्झ में अचे थी हले कोन थी अचे? हे जेको असां अल्लाह वारनि वटि वेंदा आहियूं, के आलिम जी तकरीर ॿुधो, वरी के साहिब बसीरत साहिब हिकमत जो खिताब ॿुधो। असां जूं तकरीरूं तव्हां ॿुधो था, वेठा आहियो सुभान अल्लाह चओ था, पर दिलि ते लफ़्ज़ लहनि ई नथा। सुर कया, तार कया, वॾा साईं मुंहिंजा लफ़्ज़ ॻाल्हाया, पर हिते हिकिड़ो जुमिलो मुंहिंजो मुर्शिद दिलि पर साईं ॻाल्हाए। चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो लफ़्ज़ रुगी ॻाल्हि आहे त लफ़्ज़ लफ़्ज़ तव्हां महसूस कंदो त अंदर में लहंदो पियो। हा वॾनि वॾनि आलिमनि जूं तकरीरूं तव्हां ॿुधो था, भले आवाज़ वारा, भले इल्म वारा, वॾे वॾे नुक्तन बयान करण वारा, साईं मुंहिंजा वॾा वॾा इल्म जा मसला बयान करण वारा, मुझे मुर्शिद जा सादड़ा लफ्ज़ हूंदा आहिनि, तॾहिं बि उन्हनि में अहिड़ो असर हूंदो आहे जो महसूस थींदो आहे त ॼण दिलि पर साईं ॻाल्हाए मूं फ़क़ीर सां। जॾहिं नसीहत कंदा आहिनि साईं जन त ईअं महसूस थींदो आहे त मुंहिंजे ऐबनि जो इज़ालो पिया था कनि, मुंहिंजे गुनाहनि जी माफ़ी पिया था कनि। सैयद जो पैसा घुरे त मां केॾे वञा? अल्लाह सैयद खुश रखंदे, असांखे इज्जत मिली आहे सैयदनि जे करे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या। मुझे मुर्शिद दिल पर साईं शेर चयो, फरमाए तो खुदा जे दोस्तन प्यारनि जे अखरनि में असर आहे, खुदा जे दोस्तन प्यारनि जे अखरनि में असर आहे, उन्ही अख सां निहारनि जे, उन्ही अख सां निहारनि जे त नज़रुनि में असर आहे।
खुदा जे दोस्तन प्यारन जे अखरन में असर आहे उहे भाकुर उहे पाखर पाइन था लटो लिंग सां जुलाइन था नचे वस हाय उहे पाखर पाइन था लटो लिंग सां जुलाइन था उन्हनि जी पाक पोशाकुन उन्हनि जी पाक पोशाकुन ऐं कपड़न में असर आहे खुदा जे दोस्तन प्यारन जे अखरन में असर आहे हाय उन्हनि जे आस्तानन ते वसन थियूं नूर जूं लाटूं हे जो तो के फरहत ऐं सुकून पैदो महसूस थे न हिते दिलबराबाद में दिल तुझी खुश पई थी ते चेहरे ते जेका मुरकाई थई ये तकरीरुन जो लफ्ज़न जो असर ना है तुझे मुर्शिद जे कदमन जो हाय उन्हनि जे आस्तानन ते वसन थियूं नूर जूं लाटूं वलियन जी मज़ारुन ऐं वलियन जी मज़ारुन ऐं कब्रुन में असर आहे खुदा जे दोस्तन प्यारन जे अखरन में असर आहे हे वलियन वट आहे सब कुछ वलियन वट आहे सब कुछ मिले मोहब्बत अकीदत सां दिलबराबाद में अचण वारो वलियन वट आहे सब कुछ मिले मोहब्बत अकीदत सां ऐं जो अकीदो आ मुझे मुर्शिद दिलबर साईं जो अकीदो आ त पेज़ारन में असर आहे खुदा जे दोस्तन प्यारन जे अखरन में असर आहे सुभान अल्लाह मता को माण्हू चवे त साईं मदीने वारो साईं अल्लाह तो फरमाए इल्म भी सेखारण आयो त हिकमत भी सेखारण जे लाइ आयो कुरान चादो फरमाए दुरूद पढ़ तो बुधाए सल्लल्लाहु अलैहि या लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला रब तो फरमाए त अल्लाह मोमिनन ते एहसान कयो आ मोमिनन ते मेहरबानी कया करम कयो आ जो रसूल मिन अनफुसिहिम उन जी जानन मझा उन दे हिकड़ो मदीने वारो साईं रसूल बनाए मोकलियो अथई महबूब उन्हनि खे ॾिनई मदीने वारो साईं ॾिनई लजपाल नबी करमन खे अता फरमायई अल्लाह तो फरमाए ओ दिलबराबाद वारो मूं अल्लाह जो तव्हां ते इहो एहसान वरी जो सुभान अल्लाह यो मूं अल्लाह जो एहसान हुआ पुछो आयो एस्तानी त मौलवी बयान कंदा आहिनि त मिलाद जो महीनो मदीने वारो साईं आयो जश्न मल्हायो अल्हम्दुलिल्लाह छो आयो छाजे लायो इहो तो बयान कयो रब तो फरमाए इन जे करे आयो जो यतलू अलैहिम आयातिही पहिरियों मकसद मदीने वारे जो इहो अचण जो महबूब मुस्तफा तव्हां ते अल्लाह जूं आयतूं तिलावत थो करे
वयुज़क्कीहिम तवाजे अंदर के पाक तो बनाए तवाजे नफ्सन जी मेर के मल्ले महटे धोई साफ करन देना आयो आ वयुज़क्कीहिम तवा के पाक करन आयो वयुअल्लिमुहुमुल किताब आई किताब जो इल्म ॾियणा उन्हनि के यानी उम्मत के पंहिंजे असहाबन के पंहिंजे कलमे पढ़ण वारन के किताब जो इल्म ॾिनई वल हिकमत ऐं हिकमत सेखारण आयो सुभान अल्लाह आया यतलू अलैहिम आयाती एकड़ो कम पंहिंजूं आयतूं तो तिलावत करे अल्लाह जी आयात तो ॿुधाए ॿियो वयुज़क्कीहिम उन्हनि जे नफ्सन के पाक तो करे ऐं टियों वयुअल्लिमुहुमुल किताब ऐं किताब जो इल्म तो अता फरमाए वल हिकमत ऐं चौथों कम मदीने वारो साईं उन्हनि के यानी पंहिंजे उम्मत के हिकमत सेखारण आयो आ सुभान अल्लाह बी जगह ते अल्लाह ताला फरमायो रब तो फरमाए तवमा अनज़ल अलैकुम मिनल किताब वल हिकमत यइदुकुम बिही अल्लाह तवाजे मथा मदीने वारे के तो फरमाए तवाजे मथा किताब नाजिल फरमायो ऐं हिकमत नाजिल फरमाई याइज़ुकुम बिही जे हिकमत जे जरिए हिकड़ो इल्म ॿियो हिकमत उन जे जरिए तवा के वाइज़ ऐं नसीहत कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको मदीने वारो साईं तवा के ॿुधाए तो बयान करे ॿुधाए तो हिकड़ो इल्म तो सेखारे ॿियो हिकमत रब वरी फरमायो कमा अरसलना फीकुम रसूलन मिनकुम जे पहिरन ते रसूल आया पहिरी उम्मतुन ते पहिरन इंसानन ते रसूल आया एड़ी तरह तव्हां दे हिकड़ो रसूल आयो आ मदीने जो ताजदार आयो यतलू अलैकुम तव्हां ते हुते चवे उन्हनि ते मुतलकन हिते अल्लाह मुखातब थी दो चवे ओ कलमे पढ़ण वारो ओ नबी ते ईमान आणण वारो खुश नसीब आयो जो अल्लाह जो कुरान मदीने वारो थो चो सुभान अल्लाह गाल समझो ता ले कोन समझो अल्लाह तो फरमाए ए ईमान वारो ए दुनिया वारो मुझो महबूब तवाने आयो रब जो हबीब हुबकार थी वया आयो रब जो हबीब हुबकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया ओ थियो नूर जो ज़ूर अम्मा डिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर खुशू कयूं हर हूर थियो नूर जो ज़ूर अम्मा डिठो कोन सूर मदीने वारो आयो अम्मा जा भी सूर लही विया त असा करम जा भी दर्द लही विया ओ थियो नूर जो ज़ूर अम्मा डिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर खुशू कयूं हर हूर चयो हर के गरीब तकरार थी वया चयो हर के गरीब तकरार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया जोर सा जो एड़ो करीब मिलियो जो रब तो फरमाए अल्लाह तो फरमाए यतलू अलैकुम आयातिना ओ ईमान वारो तवां ते मदीने वारो साईं पंहिंजूं आयतूं तो मूं अल्लाह जूं आयतूं तो तिलावत करे वयुज़क्कीकुम
ऐ तव्हां के पाक थो बनाए गुनाहन का, बेहयायुन का, बदकारियुन का, जेके दिलियूं गुनाहन में ज़ंग जी वियूं। नबी सुणो तव्हां ॾे आयो आ जीअं तव्हां जे अंदर के पाक करे। वयो अल्लिमुकुमुल किताब, ऐ तव्हां के किताब जो इल्म तो सेखारे। वल हिकमत, ऐ तव्हां के हिकमत तो सेखारे। वयो अल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून, उन हिकमत जे ज़रिए उन हकीम अल्लाह जेका हिकमत मुस्तफा के ॾिनी, उन हिकमत जे ज़रिए तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं थो ॿुधाए, उन शयुनि जो इल्म थो ॾे जेको तव्हां न ॼाणंदा हुयो, तव्हां खे ख़बर ई कोन हुई। किताब में जे ॻाल्हियूं तव्हां न सिखी सघियो, जेके उलूम मां, किताबन मां, फलसफे मां, मंतिक मां, इल्मुल कलाम मां, इल्मुल अकाइद मां, फिक़ह पढ़ियव, हदीस पढ़ियव, दुनिया जा इल्म पढ़ियव, बॉटनी, ज़ूलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स पढ़ियव, साइंस पढ़ियव, इंजीनियरिंग पढ़ियव, मेडिकल साइंस पढ़ियव, जेको इल्म उतां न मिलियो, यो अल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून, जे शे जो तव्हां के पतो ही न हुयो, उन हिकमत जे ज़रिए मदीने वारो तव्हां के उहे शयूं सेखारिया। जोर सां चओ सुभान अल्लाह। वा ॻाल्हि समझ में अचे थी हले कोन? सुभान अल्लाह। जेको नबी जो दर छॾे, मदीने वारे साईं जी वाट घस छॾे ऐं चवे त बस मूंखे इहो मदरसो काफ़ी आहे। ये मदरसन में फाथल इहे अथव जेके अफगानी तालिबान वेठा आहिनि, माण्हुनि जो रत वहाइण सिखिया आहिनि, माण्हुनि जो खून वहाइण सिखिया आहिनि, मुसलमाननि खे मारे उन्हनि जा लाश टंगण सिखिया आहिनि, अल्लाह वारनि जूं कब्रूं खोले उन्हनि जा लाश, उन्हनि जी बेहुरमती करण, उन्हनि जे जसदनि जी बेहुरमती करण सिखिया आहिनि, इंसानियत कोन सिखिया आहिनि। उन्हनि खे अमुन ईमान न मिलियो आहे। बज़ाहिर दाढ़ी बि वॾी आहे, पटको बि वॾो पातल आहे, बज़ाहिर चवनि था असां दीनदार आहियूं, असां हिकमत वारा आहियूं। न, क़ुरान तो फरमाए तव्हां नबी खां हिकमत सिखो हा त तव्हां खे इन शइ जो पतो पवे हा त ज़मीन ते कीअं रहबो आहे, कीअं हलबो आहे, कीअं ज़िंदगी गुज़ारबी आहे। या फितना परवरी, या बेहयाई, या दहशतगर्दी न सिखो हा। अल्लाह ईमान वारनि खे अमुन ऐं सलामती मुस्तफा जे ज़रिए सेखारे। ॻाल्हि सम्झो था हले कोन सम्झो? हेॾा हिंदू था उथनि, उन्हनि जी साॻी सोच वरी हे अफगानी रखियो वेठा ॾिठा अथव न। ओ असांजो मखदूम मोहम्मद हाशिम इन्हनि अफगाननि खे अॻे ई पिटे वियो। मुंहिंजो हो त मुस्लमान आहिनि, छो थो पिटे उन्हनि खे? मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह पिटे वियो उन्हनि खे। हिकिड़े अफगानी किताब लिखियो सिंधियुनि जे ख़िलाफ़, सिंधियुनि जे ख़िलाफ़ किताब लिखियो, उनखे जवाब सॼो किताब मखदूम साहब लिखी ॿुधायो। ये अफगानी पिटिया है। मुसलमाननि खे त मां हिंदुनि जी वञी झोली में वेठा आहिनि, हिंदुनि खे भाकुर पाए वेठा आहिनि, उन्हनि खे चिमियूं था ॾियनि पिया, उन्हनि खे भाकुर था पाइनि पिया। हे मुस्लिम पनाह असां ॾियूं, ख़र्च असां कयूं, रूस जे हमले खां मुस्लिम पाकिस्तान उन्हनि खे बचायो। चवंदा त असां अमेरिका सां मुक़ाबिलो कयूं था, जे पाकिस्तान न हुजे हा त अमेरिका तव्हांजो कारो मुंहुं करे छॾे हा। हे पाकिस्तानी हिकमत अमली हुई, असांजे मुल्क जो तव्हां ते एहसान हुयो। 20 लख माण्हू तव्हांखे पनाह असां ॾिनी असीं। हे दाढ़ी रखे मुसलमाननि जा दुश्मन बणिया वेठा आहिनि, मुसलमाननि ते था पम वसाइनि। यादि रखो, हिकमत खाली दिलियूं हूंदियूं त दाढ़ी पटको इल्म नफ़ो न ॾींदो, ईअं ज़लील ऐं रुसवा थींदा। पाकिस्तान जे साम्हूं तव्हां हिकिड़ो ॾींहुं बि कोन बीह सघंदो। तव्हां खणी जेको बि ठाहियो हुजे, असां 1400 सालनि में फैक्ट्रियूं कोन ठाहियूं आहिनि, असांजे मुल्क मईशत कोन ठाही, अल्हम्दुलिल्लाह फ़ौज सुठी ठाही आहे। ॿियो कुझु हुजे न हुजे, अल्हम्दुलिल्लाह असां वटि फील्ड मार्शल भलो आहे। बि कोन सघंदो अफगानी। हिकमत सिखो। तव्हां बड़ा क़ुरान पढ़ण नथो अचे त असां वारो जनरल साहब जेको आहे फील्ड मार्शल साहब, उनखे क़ुरान भलो पढ़ण थो अचे। हाओ कि न?
अल्लाह अशलन के हिदायत अता हरुबरु मुसलमानन जो रत वहण सुठी गाल आहे जॾहिं दिलियूं हिकमत खां खाली हुजनि न पुट दिलियूं अंदर हिकमत खां खाली हुजे त उन्हनि जे अंदर फितनो पैदा थींदो आहे अणसाप पैदा थींदी आहे उन्हनि जे अंदर साईं मुंहिंजा वेड़ झगड़े फसाद जी ॻाल्हि ईंदी आहे मदीने वारो साईं आयो क़ुरान थो फरमाए त तव्हां सभई असाबन के तो फरमाए ओ से खजरज वारा हजारे सालन में वठी विणंदा पिया अचन अल्लाह जे कुरान फरमायो गालबन सूरत आल इमरान रब फरमायो तवा विढ़ियल हुयो तवा जे दिलुन में अल्लाह मोहब्बत पैदा फरमाई एक बेजा वेरी दुश्मन हुयो मुस्तफा आयो तवा जे दिलुन के मोहब्बत सा गंढे छजे ओ से खजरज वारा एक बे जो मुंह न दिसंदा हुया एक बे जो रक्त वहाईंदा हुया पर जडे मुझे दिल पर नबी मुझे महबूब जी मदीने में आमद थिया मुस्तफा जी नजर करम पईया तो वे वेरी दुश्मन सकन भाइरन का वधी एक बे जा महबूब बन वरी जो सुभान अल्लाह जो अल्लाह वारन के अल्लाह इयो हिकमत वारो दस दींदो या जगह हिकमत आ न हिकमत मा मुराद या तिब फोटे टिकी वाली गाल आई मतावर तो मानो जे अल्लाह इनन के हकीम करे जे मानन के दवाऊं दींदा वतला इन हिकमत मा मुराद या ना है तफसीर मजहरी वारो काजी सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह अलैहि फरमाए त हिकमत मा मुराद आहे त जेको उलूम मानू सिखे थो उनन जो सही इस्तेमाल किए कजे उनन जी सही समझ सही फिक्र असुल माखज जेको आहे असुल उन लफ्जन जो तासीर जेका है कुरान त कुरान लफ्ज लफ्ज कुरान जो नूर आ पर असुल में अल्लाह चवण छातो चाहे रब बयान करण छातो चाहे लफ्जन जी माना ते न वणो हिकमत ई आहे इल्म यो आ त मानो तर्जुमो पढ़े अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इल्म यो आहे त अल्लाह जहानन जो तमाम तारीफों जे ला जेको जहानन जो पालनहार आहे लफ्ज इल्मी यो आहे हिकमत ई आहे त अल्लाह जहानन के पालण वारो बाहे त नवाजण वारो बाहे वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या जे कने मुझो महबूब तो कुरान तो फरमाए तो हिकमत बख्शे चार शयूं हिकड़न मानू रुगी आयतन जी तिलावत के मनो हिकड़ा मानू रुगी चवन दा सूफी आयूं तज़किया नफ्स जे पोया आयतुन के छड़े रुगी तज़किया नफ्स जे पोया हिकड़ा रुगी इल्म में फासी विया हिकड़ा टई शयूं वठी पो हिकमत हिकमत वारो वंड विराए चओ सुभान अल्लाह जेके अता करे जेके अता कंदो वा उन जी दिल जी दुनिया तब्दील थी वेंदी आ को सिक वारो हुजे को उल्फत वारो हुजे को सच्ची चाहत रखण वारो हुजे दरे मुस्तफा ते वने अल्लाह अजबू न हिकमत जा दरिया उन जे सीनन में मुस्तफा जे जरिए पलकींदो रहंदो अल्लाह जो कसम आ त मुझे मुर्शिद दिल बर संग अल्लाह वो हिकमत वारो खजानो गिनो साईं फरमायो त मां वियुस मदीना मुनव्वरा ओ हरम में एकड़ो दी सुतल हुयस ख्वाब में मदीने वारे जो दीदार मस्जिद नबवी शरीफ जो साहिब आखिर में मुख नालो दरवाजे जो विसरी हुआ हिया ओला दे मुके तो खबे पासे वो दरवाजो आखिरी कुंड दे साईं फरमायो इते दिसा त साईं करीम बिठा एकड़ो बड़ो कंटेनर उन मा साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानुन के वंड दई रहा है लाइन लगी पई आ वंड जना वारन के वंड जन पिया मानू साइल दरवाजे ते बीठा हुया सवाल कंदा पिया वजन साईं जन फरमायो तो मां भी वियुस पर मुखे कतार में न बिहारन साईं जन सड कयो तो बेन के उन
कटे नरम जा साईं फरमायो त काशे खणी पिया ॾियनि जॾहिं साईं फरमायो मां वेझो वियुसि त हीअं साईं जे भर में हिकिड़ो बोरो पियो उन मां हीरा जवाहर मोती लाल हीअं बुक भरे साईं जन मूंखे दिलबर साईं तो फरमाए मु झोली झली झोली झली महबूबन करीमन बटरे बुक उन मोतियुन लाल हीरन जवाहरन जा मुंहिंजी झोली में विधा जोर सां चओ सुभान अल्लाह साईं फरमायो मदीने जे ताजदार फरमायो नालो वठी तव्हां जो हिस्सो हे आ हिकड़ो हिस्सो मिलियो आ अञा तव्हां जो हिस्सो रहियल आ वो अञा अता कंदासी चओ सुभान अल्लाह सद करे को दिलवर सां इएं तो कोन सदींदो आ न असां सवाली जनाब आली दरजा सवाल इएं तो कोन थी आहियूं न असां सवाली जनाब आली असां ते नज़रे करम कयो का ॾिसो ॾस्यो कमाली छॾियो न खाली ॾस्यो कमाली छॾियो न खाली असां ते नज़रे करम खुदारा दुनिया धिकारियो आहे आज़ारियो बुॾल ही बेड़ी तव्हां तारियो दुनिया धिकारियो आहे आज़ारियो बुॾल ही बेड़ी तव्हां तारियो अवां ई वारिस अवां ई वाली या रसूल अल्लाह अवां ई वारिस अवां ई वाली असां ते नज़रे करम कयो का ऐ सखीब आयो गनीब सखीब आयो गनीब आयो असां जा वारिस वलीब आयो सखीब आयो गनीब आयो असां जा वारिस वलीब आयो छॾे जलाली ॾस्यो जमाली छॾे जलाली ॾस्यो जमाली असां ते नज़रे करम कयो का अॼु बि कची चवरायो था असां जनाब आली असां बुलंद आवाज़ असां सवाली असां ते नज़रे करम है अवां जे दर ते जनी जा आरा परे से काॾे विंदा वीचारा अवां जे दर ते जनी जा आरा अवां जे दर ते जनी जा आरा परे से काॾे विंदा वीचारा अवां जा आशिक हड़ई लाली अवां जा आशिक हड़ई लाली असां ते नज़रे करम कयो का है कयो न हाणे का देर दिलबर दियो दिलबर साईं के खैर सर है कयो न हाणे का देर दिलबर दियो असां करमन के खैर सरवर अवां जी मोहब्बत कयो मवाली अवां
असां ते नज़र करम कयो का है असां सवाली मोहब्बत सा पढ़ो असां सवाली जनाब असां सवाली असां ते नज़र करम कयो का सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझो मुर्शिद पीराने पीर महबूब सुबहानी कंदील नूरानी शहबाज लामकानी सईदी मुर्शिदी अब्दुल कादिर जीलानी पीरन जो पीर वलियन जो शहंशाह गौसुल आजम तो फरमाए तब 40 साल मुखे इल्म सिखंदे मदरसन में पढ़ंदे पढ़ाईंदे 40 साल मु वक्त गुजारियो 40 साल इल्म पढ़ंदे पढ़ंदे मां कुतबियत जे दर्जे ते वनी पहुतो आया किताबन जो इल्म पढ़ियो किताब सिखम बगदाद में वड्डा आलिम हुया मुखा वड्डा मुहद्दिस हुया फकीह हुया तकरीर कंदा हुया मोचो मां अजमी आया फसाहत न तो जाना बलागत न तो जाना हे वड्डा वड्डा आलिम है शायद बगदाद में मुझी जाए ना है गौसुल आजम दा फरमाइन त इन्नी समा बगदाद मां निकतुस पंजे वतन तो वापस वना बे के हंद वनी वाइज कंदुस बे के हंद वनी तकरीर कंदुस बगदाद में वड़ा आलिम रहन था वड़ा बुजुर्ग रहन था वड़ा फसीह बलीग गालहण वारा रहन था सईदी गौसुल आजम दा फरमाइन बगदाद मामा निकतुस सफर जो संभाओ के डिखे सफर ते निकतुस खाधो खत्म थी वियो पीतो खत्म थी वियो पानी खत्म थी वियो एकड़े दिहाड़े मंझंदि जो वक्त हुयो प्यास खां बेहाल उन खां बेहाल एतरी शदीद प्यास लगी जो उन जे करे मां बेहोश थी जमीन ते पेजी विस रेगिस्तान रण हुयो को सहारो को आसरो नजर न आयो बेहोश थी वियुस जडे होश आयो किरियो हुयुस ते हिकड़े वारीअ जे दड़े ते हुयुस पर जडे अख खुली त दिसां त कंहिंजे गोडे ते सुतल आहियां मुखे को भाकुर पायो वेठो आ मुखे को सीने सा लायो वेठो आ अख जो खुले त दिसां त रहमत लिल आलमीन नबी के मुझो महबूब अखियुनि जे आदो आ ओ बच्चा अब्दुल कादिर छो दिलगीर थियो ही ओ पुत्र अब्दुल कादिर किने निकतो ही तुझी टूटी तसा बगदाद में लाती हुई सी तू जो त कम बगदाद में हुयो या रसूल अल्लाह 40 साल पढ़ंदे पढ़ाईंदे गुजरिया पर मुझा महबूब बगदाद में वड्डा आलिम हन वड्डा फकीह हन इल्मुल कलाम जानण वारा हन तन जे सामो वेही कीअं तकरीर कया महबूबन फरमायो ओ अब्दुल कादिर ओ ए आ तो के वो फैज दिया जेको अल्लाह मुखे मेराज वारी रात अता कयो हुजूर गौसे पाक फरमायो त महबूब मुस्तफा करीम पजे वात जी लुआब कडी 11 दफा मु अब्दुल कादिर जे वात में विधिया 11 दफा मदीने वारे साईं जी लुआब वात में जो वई एड़ा इल्म जा खजाना मुझे सीने में पलटियन 40 साल जेके किताब पढ़िया हुयम समझो हुयम उस्तादन का सिखियो हुयो पर जडे नबवी फैज मिलियो तो एड़ी का हिकमत
हक़ीक़त महबूब पलटी जेके किताबन जा फलसफा हुया भाया पियो अॼु कॾहिं क़ुरान मूं पढ़ियो ई न हुयो अॼु नबवी निगाह सां क़ुरान जी समझ महबूब जी लुआब जो वात में पई चओ सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा असांखे लुआब न मिले रुॻी खुशबू नसीब थी वञे चओ सुभान अल्लाह गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में गुलाबन जी खुशबू गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में मरीज़न ले मरहम लुआबी जहनुआ मरीज़न ले मरहम लुआबी जहनुआ विझण सां मिठाई थी विझण सां मिठाई थी खारे कुहर आहे नूर उन जे अखर ऐं अखर में है गुलाबन जी चो चो गुलाबन जी खुशबू ओ पिरीअ जे पघर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर में आहे नूर उन जे अखर ऐं अखर सुभान अल्लाह गौसे आज़म जो फरमाए जियां जो बात में लुआब मुस्तफा पईया महबूब जो फैज़ मिलियो आ मूंखे इल्म जा नवा बाब सिखण मिलिया साईं फरमायो मोट पोइ अब्दुल कादिर मोट पोइ वन बगदाद में साईं फरमायो बगदाद वापस आयो जेके मानू मुके सुञाणन न पिया दर ते जो पहुतुस बगदाद जे दर ते पहुतुस जेके सुञाणन न पिया ॼाणन न पिया से आया ओ गौसल आज़म असांजी मदद नंढा वॾा सगीर कबीर पोढ़ा जवान कुराड़ा मर्द औरतूं सब दस्तगीर जे कढ लगी पिया को हथ पियो चुमे को पैर पियो चुमे को जिस्म ते हथ लाए पंहिंजे अखियुनि ते पियो रखे हर को माण्हू दस्तगीर जे कढ लगी पियो अकेला बगदाद जे दर मां दाख़िल थिया त बगदाद जूं गलियूं सोढ़ियूं थी वियूं एॾो इज्तिमा लगी वियो एडो अवाम साईं जे कढ लगो जो शहर में हुल हंगामो थी वियो मानुन पंहिंजा वापार तिजारतूं दुकान बंद करे छड़िया सब मुझे मुर्शिद गौसल आज़म जे कढ लगा नंढो वॾो दीदार दस्तगीर जे ला निकतो वा पीरन जो पीर हले पियो दुनिया पोयां पई अचे वक्त जो खलीफो महल मां पियो ॾिसे वाहे छा जो हुल हंगामो आ हे केर बगदाद में आयो आ मानन चयो ओ खलीफा अल्लाह जो वली रब जो गौसल आज़म अब्दुल कादिर जीलानी आयो आ खलीफो दो चवे त असल बादशाही त अब्दुल कादिर जी आ मां त महल में अजायो वेठो आहियां अग तकरीर कंदा हुया के चंद मानू जुमे जो खुतबो बुधण अचन हाने जो मिंबर ते वेठा त 70,000 मानू गौसल आज़म जी तकरीर बुधण जे लाइ ईंदा हुया हिय जो तवज्जो फरमाईंदा हुया हिय जो ला इलाहा इल्लल्लाह जो जी ज़रब हणंदा हुया त माण्हुनि जा दम परवाज़ थी वेंदा हुया हर मजलिस मां खौफ़े खुदा जे करे मोहब्बत इलाही जे करे दस्तगीर जी मजलिस मां जनाज़ा निकरंदा हुया जज्बे जे करे माण्हू शहीद थी वेंदा हुया एड़ो असर निकतो जो वक्त जा वॾा वॾा मुजतहिद फकीह
आलिम मुझे मुर्शिद गौसुल आज़म जे दर ते ईंदा हुया, मुंझंदा हुया, मसलन जी खबर न पवंदी हुई, मामलात जी कल न पवंदी हुई, तो मुझे मुर्शिद गौसुल आज़म जे दर ते ईंदा हुया, दस्तगीर जी दरबार में पहुंचदा हुया, तो मुझो मुर्शिद गौसुल आज़म पीराने पीर दस्तगीर महबूबे सुभानी एड़ी वजात कंदा हुया जो आलिम महवे हैरत थी विंदा हुया, मुजतहिद फकीह परेशान थी विंदा हुया, त वाह वाह जो दस्तगीर जो इल्म जो खजानो वा जेड़े पासे कदम खणन था, जे मसले ते बहस कन था, त इल्म जा दरिया पलटे था। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब का गाल समझो था ले कोंदा समझो सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद गौसुल आज़म फरमायो साईं ने किताब फतूहुल गैब उनमें साईं ने फरमाना त यब्न आदम अनल्लाह ला इलाहा इल्ला अना, ए आदम जा पुत्र मां अल्लाह अकेलो आया, मु अल्लाह का सिवा बियो को इबादत जे ना कर लायक नाहे, अकूलु लिशैइन कुन फयकून, जने मां अल्लाह के शय जो इरादो कंदो आया रुबी चवंदो आया कुन थी पो फयकून वे थी तवज्जो दीजो दस्तगीर तो फरमाए त रब चयो वा जडे मां अल्लाह के शय जे करण जो इरादो कंदो आया चवंदो आया कुन थी पो फयकून वे थी पंदो वा, अतिनी अजअलक तकूलु लिशैइन कुन फयकून। गौसुल आज़म तो फरमाए त रब मुखे फरमायो आ ओ बाना तू मुझी इताअत कर, मुझी पैरवी कर, मां अल्लाह तोखे बि एड़ो बनाए छड़ींदुस, उन इलाही फैज़ सां एड़ो नवाज़ींदुस जो तू बि जियां चवंदे मां अल्लाह उहे करे कुन फयकून वारो फैज़ तोखे बि ॾींदुस, जियां वात मां लफ्ज़ कढंदे अल्लाह उहे करे ॾेखारे। वकाल या दुनिया रब चवा ओ दुनिया मन खदमनी फखदमी है, गौसुल आज़म तो फरमाए त रब मुखे चयो मूं ॿुधो अल्लाह पियो फरमाए ओ दुनिया ए माल दौलत ओ दुनिया मन खदमनी जेको अल्लाह जी खिदमत करे मूं रब जो बणजी वञे, मूं अल्लाह दे माइल थी वञे, मुझे दीन जो खातिम बणजी वञे, फखदमी है दुनिया तू भी उन जी खातिम बणजी वञजा, ओ दुनिया तू भी उन जी खातिम थी वञ, ऐं वमन खदमक फतबी है, ऐं ए दुनिया जेको मूं अल्लाह के छॾे तुंहिंजी खिदमत में मशगूल थी वञे न त उनखे पंहिंजे पोयां लाहे छॾ, उनखे पंहिंजे कढ लाहे छॾ, भली ज़लील थे। दुनिया जे पोयां डोड़ण वारो कॾहिं इज्जत हिकमत कोन लहंदो। रब तो फरमाए दुनिया के छॾे जेको मूं अल्लाह जो बणजी वञे, जीअं चवंदो अल्लाह उहो करे ॾेखारींदो। अब ॻाल्हि सम्झो था हाले कोन था सम्झो? हे मुझे हथ में किताब अल्फाज़ औलिया एजा तकरीर मु कई, तव्हां वधीक हिन किताब दिलबर साईं में पढ़जो, चओ सुभान अल्लाह। हाणे मां मौजू ॻाल्हायां पियो ते साम्हूं किताब फ़कीर अची रखियो आहे दिलबर साईं जो, आहे वाकई हिकमत वारो मुर्शिद, ख़बर हुए ज़ैन रिवायत जी मिठ लगे ज़रूरत पवंदी अॻवाॾी किताब मुंहिंजे साम्हूं आणाए रखियो अथई। सुभान अल्लाह। दस्तगीर तो फरमाए त अल्लाह ताला जेके नवाज़े रब जो जेको बणजी वञे अल्लाह अहिड़ो नवाज़ींदो आहे जो जीअं अल्लाह कुन फयकून चवण वारो आहे पंहिंजे वलीअनि खे बि कुन फयकून जी ताक़त ॾेई छॾी। कुन फयकून कीअं ईंदो जॾहिं अंदर में हिकमत ईंदी न, समझ ईंदी, हिकमत वारो माण्हू बणबो। इहा विलायत जो दरवाज़ो आहे मुंहिंजा मिठा, इहो उन्हनि खे मिलंदो जेको अल्लाह ऐं उनजे रसूल जो पैरोकार बणजी वञे।
मदीने वारे साईं जी मोहब्बत रखे अमल वारा थियो नेक साले बनजो ताबेदार बनजो साईं मुझा पंहिंजे दुनिया ते इल्म ते नाज फखुर वडाई हठ करण हरगिज़ मुनासिब न आहे गुरूर वारनि खे कॾहिं हिकमत न मिलंदी आहे जेको तकब्बुर करे जेको वडाई करे हिकमत जी दुश्मन वडाई आहे याद रखो ए जेको हिकमत ॿुधायो मां उहा उन सीने में कॾहिं न ईंदी जंहिंमें तकब्बुर हुजे जंहिंमें वडाई हुजे जंहिंमें हठ हुजे जंहिंमें नाज़ हुजे अल्लाह नाज़ वारनि खे कोन ॾिसंदो अल्लाह न्याज़ वारनि खे ॾिसंदो चओ सुभान अल्लाह त नेमत ख़ुदा बहा नमी जो है कीअं अल्लाह ताला जी अल्लाह जी रहमत कीमत न ॻोल्हींदी आहे कीमत न पुछा कंदी आहे बहाना में जुड़े बहानो तलाश कंदी आहे को इज्ज़ इख्तियार करे को आजिज़ी करे को निवड़त करे शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो चो सुभान अल्लाह तो पढ़ा सभई सुहागणियों सभनी इचियार पर मिलियो उन्हनि यार हेठायूं हलन जे सभई सुहागणियों सभनी इचिया हस पसण कारण पिरियले वॾा कयाऊं वस पर ढोल तनी जे गस हेठायूं हलन जे पहिरियों शर्त आहे हिकमत हासिल करण जो इज्ज़त ऐं आजिज़ी इख्तियार कयो ॿियो हिकमत किताबनि मां न मिलंदी आहे हिकमत मौलवियुनि वटां न मिलंदी आहे हिकमत मिलंदी आहे अल्लाह वारनि वटां वलियन जी सोबत में अचवन रखो अल्लाह वारन जी आस्थानन ते वञो अल्लाह वारन जी मज़ारन ते हाज़री भरण वारा थियो अल्लाह वारन जी सोबत में वेहण वारा थियो उन्हनि जी नसीहत ॿुधो अल्लाह वारन जी नसीहत आलिमन खां वॾो आलिम बणाए छॾे खलीफ़ो हूंदो मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो अल्लाह हुन जी क़ब्र ते किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए खलीफ़ो अब्दुल रशीद हिते हिन बांदी खां थोरो मथे वियो तकरीर करण जे लाइ जलसो हुजे मौलवियुनि जो जेको अहम ख़तीब वॾो घुराइनि उहो पियो तकरीर करे उन जे अचण में थोरी देरि हुई फ़क़ीर जो आवाज़ मां मुबल्लिग आहियां फ़क़ीर आहियां जेसीं तव्हांजो ख़तीब अचे तेसीं मूंखे तकरीर जो वारो ॾियो फ़क़ीर तकरीर कई हो ख़तीब साहब अध में पहुतो अधु कलाकनि में आवाज़ बसि कर मौलवी साहब जो तकरीर कई मौलवी तकरीर कई त माण्हू पिया चवनि इन मौलवी खे चुप करायो हो जेको फ़क़ीर पहिरियां आयो उनखे छॾियो त उहो तकरीर करे फकीर साहब केड़े मदरसे में पढ़ी है मदरसे में कौन पढ़ियो है दिलबर साईं जे दर जा टुकड़ा खादा दम उन जे करे अल्लाह या करम समझो त अल्लाह वारन जे दरवाजे ते वञो त अल्लाह जे वलियन जी दरबार में अल्लाह इल्म भी दींदो वा त साहिब बसीरत बनाईंदो समझो त वलियन जी सोबत में वेहो अल्लाह वारन जी सोबत में वेहो असा जो उस्ताद हुयो वॾो शेखुल हदीस आ वो आयो उन का बट कचहरी थी सवाल जवाब दिलबर साईं जो ड्राइवर है हिकड़ो डी मदरसे में कोन वियो मोहम्मद सिद्दीक टापरू हिकड़ो डी मदरसे जो मुंह कोन ॾिठो थी पढ़ण जे लाइ पर उन उस्ताद साहब अल्लाह जी ज़ात जो कसम घर में वेठो अल्लाह जे घर में वेठो है पूरे ते रब जी लानत उन शेखुल हदीस वॾो असां जो उस्ताद हुयो उन का सवाल कई वो मुंझी पियो उन सवालन जा जवाब न ॾे फ़कीर पाण में जी तू त आलिम न दिलबर साईं जो जुतियूं खणंदो आहियां साहिब साजन साईं पूछा के गवाह यो अल्लाह वारन जे दरबारन जो फैज़ आहे अल्लाह वारन जी संगत जो फैज़ आहे इहो हिकमत भला दिलबर साईं जी तकरीर ॿुधो हे दिलबर साईं जे हिकमत भरिया किताब पढ़ उहा जगह हिकमत औलिया वारी आहे उहा हिन किताब लफ्ज़ में दिलबर साईं हिकमत जा अंबार समाए छॾिया हाँ पढ़ंदो इंशाअल्लाह लफ्ज़ फैज़ वारो आहे ये सब किताब है अरमगान बगदाद है ये त अल्फाज औलिया बुधायो मां नंढड़ो किताब सस्तो हूंदो ये अरमगान बगदाद मदीनतुल औलिया बगदाद शरीफ जो माज़ी हाल काज़मीन नाज़मीन आसार इतवार बुजुर्गन जो मज़ारन जे बारे में हाल अहवाल सुने गौसुल आज़म पीरान पीर या बगदाद में जेके ज़ियारतूं आहिनि उन्हनि जे हवाले सां तव्हां बगदाद ना हो विया हे किताब पढ़ो बगदाद जी ज़ियारत तव्हां घर वेठे ॼण कंदो ऐं हे किताब मुंहिंजे मुर्शिदनि जो इंतकाम
बदले वठण जी आदत इंतकाम छा है ऐं उन में छा कजे हिकड़ा माण्हू कीअं इंतकाम वठंदा आहिनि ज़बानी बदिलो वठंदा के गार नी दे बदले में गार ॾींदा के जिस्मानी इंतकाम वठंदा आहिनि के धक ऐं उनखे धक हणंदा हिकड़ा वरी कानूनी बदिला वठंदा आहिनि हिकड़ा समाजी बदिला वठंदा आहिनि सियासी इंतकाम आहिनि समझो था कोन था समुझो हिकड़ा वरी मुल्ला दीनी इंतकाम वठंदा आहिनि तकरीर में हिक ॿिए खे रड़ींदा मुंहुं वांगुरु उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे हवाले सां दिलबर सां हिन में लिखियो आहे बदले वठण वारा न थियो तव्हां अल्लाह जे ख़ातिर माफ़ी ॾियण वारा थियो ईअं हे फ़लसफ़ो सम्झंदो इंशाअल्लाह पढ़ंदो तव्हांखे सम्झ में ईंदी उन खां बाद में हे आहे वाहिद जी वाखाण किताब दिलबर साईं जा सभई भला आहिनि पर माशाअल्लाह हिन किताब में जेका रब जी वाखाण दिलबर साईं लिखी आहे न बेमिसाल तव्हां पढ़ंदो सीनो तव्हांजो अल्लाह जी मोहब्बत सां भरिजी वेंदो अल्लाह जी इश्क सां अल्लाह जी मोहब्बत सां इंशाअल्लाह तव्हां सरशार थी वेंदो वाहिद जी वाखाण आहे त तकरीरूं पर हर कंहिंजे लाइ नफ़े बख़्शा फ़ाइदेमंद आहे दिलबर साईं जा हिकमत भरिया किताब वठो ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा अल्लाह मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल